सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सच में बहुत है सूबेदार असां सां हथ मिलाइण तो चाहे या सूबेदार असांखे बेवकूफ़ पियो थो ठाहे अकबर। हुनखे ख़बर आहे सलीम जो खून असां कॾहिं बि हुनखे बख़्श कोन कंदासीं। हुन करे सूबेदार खे थी पियो आहे ख़ौफ़ त केॾी महिल पासो वठी कनि न मूंखे पूरो। इन करे इहो निभागो असां सां हथ मिलाइण जे चकर में आहे। थी सघे थो त नवाब खान सूबेदार मां हथ कढी वियो हुजे। नवाब खान जा समूरा दुश्मन अञा मुआक़िद थिए पोइ सूबेदार मां छो कढंदो? नवाब खान सूबेदार खे घटि खाराइण शुरू कयो हूंदो। उन करे सूबेदार चाहे थो ॿियो को दर खुलियल हुजे जिथां ॿ रुपया मिलनि। सूबेदार जी सच्चाई खे तोड़णो पवंदो, पोइ असांखे ख़बर पइजी सघंदी त इहो निभागो असां सां केतिरो सचो आहे। बाबा साईं चवंदा न पुलिस न दोस्त हिकड़ न दोस्त, पोइ हुनजे मथां कीअं एतबार कजे? अकबर की हिननि कुतनि जे अॻियां हॾी त उछलणी पवंदी, पोइ हुननि जूं वफ़ादारियूं हासिल करे सघूं। जेकॾहिं हक़ीक़त में इहो सूबेदार नवाब खान खां बेदार थी चुको आहे त पोइ असांजे सूबेदार खे नवाब खान जे ख़िलाफ़ इस्तेमाल करे नवाब खान जे रातुनि जूं निंड्रूं हराम करे सघूं था। पोइ झोल भरियो सूबेदार जो भला सूबेदार खे कुझु लख खाराए पाण सां मिलाए छॾियो। भला इहो सूबेदार कोन भरबो, जेतिरो ॾींदासीं न ओतिरो घटि आहे। सोचां थो माजिद, सोचां थो त हिन सूबेदार जो छा करणु घुरिजे। पहिरियां हिन सूबेदार खे नवाब खान जे ख़िलाफ़ इस्तेमाल कबो, पोइ वक़्तु अचण ते हिन ज़ालिम खां सलीम जे खून जो पलांद कबो, पोइ वज ॾिसी इन खे मारे इन जो खून रुकंदासीं नवाब खान जे ॻाटे में फिट। तव्हांखे जेको कमु चयो अथमि इहो कमु हाणे करणो पवंदो। जेकॾहिं कंहिं बि हिन कम में लापरवाही कई आहे त हुनजो ख़ैरु न हूंदो। बाबा साईं लापरवाही न थींदी। हाणे घर थो हलां, तव्हां राति ॻोठ जे ॿाहिरां होशियारी सां बीहजो त जीअं मूसा दाख़िल न थी सघे। मूसा दाख़िल न थींदो बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थी घर लिया वञो। मीरा सरकार साथ ॾियण जो पूरो पूरो वाइदो कयो आहे ऐं ॿी तरफ़ चयो त मां सूबेदार खे मूसा जे पोयां बचे थो छॾियां। मूसा खे लिखण जी जाइ बि कोन मिलंदी ऐं तूं हुन लाइ परेशान न थी। तोखे नवाब खान जे मथां एॾो भरोसो आहे जो नवाब खान असां एॾी भलाई कंदो। मीरा सरकार असां ते को बि थोरो नथो करणु चाहे, पर सरकार खे जेको ख़तरो आहे न वधि में वधि उहो मूसा मां आहे। ऐं सरकार मूसा खे माराइण थो चाहे, ऐं हूअं बि इहो कमु असां कयूं या को ॿियो करे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? इहा त मूंखे बि ख़बर आहे त नवाब खान मूसा मां हथी को थी वियो आहे ऐं हाणे नवाब खान मूसा मां जान छॾाइण थो चाहे। मीरा तोखां ऐं मूंखां सवाइ हुनजो साथ ॿियो केरु ॾींदो? आशू मां नवाब खान जे लाइ कॾहिं बि कमु कोन कंदुसि। उन लाइ सरकार तो मथां को बि ज़ोर नथो रखे। ऐं बाक़ी ॻाल्हि रही मूसा जी, उहो जेतिरो असांजो दुश्मन आहे न ओतिरो ई सरकार जो दुश्मन आहे। जॾहिं असां सभु पाण में गॾिजी मूसा खे पूरो कंदासीं न त इहो मथे जो सूर बि लही वेंदो। मूसा धमकी त ॾिनी आहे, पर मूंखे नथो लॻे त मूसा अहिड़ो क़दम खणंदो। मूसा मथां एॾो भरोसो न कर, उहो हींअर ई मौत जे मुंहं मां निकिरी आयो आहे। सिर्फ़ु असां न, तो बि मूसा जे मथां गोलियूं हलायूं आहिनि। हाणे तूं सोच त छा उहो असांखे या तोखे बख़्श कंदो? हा आशू तूं सही थो चवे, हिन वक़्तु मूसा होश में न आहे, हुनजो बंदोबस्तु करणो पवंदो। मूसा मूंखे ख़बर आहे त तूं मीर जे ख़िलाफ़ को बि क़दम न खणंदे, पोइ इहा अजाई धमकी तो मीर खे छो ॾिनी? सुभाणे मीर खे कुझु बि थियो न त मीर तो ॾांहुं सम्झंदो इहा अजाई धमकी कोन्हे दरिया खां। मीर जेके मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि न
हाणे उन्हनि ज़ख़्मनि जे हिसाब करण जो वक़्तु अची वियो आहे। मीर ऐं आशू कीअं ठही विया? आशू पंहिंजी भेण जो संग मीर खे थो ॾिए। बख़्शल इन्हनि ॿिन्हीअ खे हिकु करण वारो नवाब आहे ऐं नवाब मीर खे पंहिंजी मुठ में बंदि करण थो चाहे। इन जे मिटी खां पोइ नवाब मीर जे मथां इहो थोरो जताईंदो त मीर जी शादी कराइण वारो नवाब आहे। मूंसा मूंखे इहा ख़बर आहे त नवाब खान माण्हुनि खे इस्तेमालु करण जो ख़ूब फन थो रखे, पर जे तो मीर जे ख़िलाफ़ को बि क़दम न खयो न त मीर ऐं तूं ॿई हिकु थी सघो था। न दुरू, हाणे मां ऐं मीर तमामु परे निकिरी विया आहियूं। असांजो हिकु थियणु नामुमकिन आहे। मूसा, जेकॾहिं मीर कोशिशि न करे हा न, शायदि तूं ज़िंदा बि न हुजी हा। जेकॾहिं हिकु तरफ़ कोशिशि करे मौत जे मुंहं खां मूंखे ॿाहिरि कढियईं त ॿिए पासे वरी मौत जे मुंहं में धिके छॾियईं। हाणे तव्हां ई ॿुधायो, अहिड़े दुश्मन खे मूंसां माफ़ करे। हाणे असां ॿिन्ही जे विच में फ़ैसिलो ताक़त जे ज़ोर ते थींदो। जेको वधीक ताक़तवर हूंदो उहो ई हाणे ज़िंदा रहंदो। अदा अॼु शाम बुकी आहे। मां अॼु कुंवार खे वनवान में बियारे थी अचां। तोखे जेको ॾाज वठणो आहे न, जल्दी वञ वठी अचजे। हा दी, मां अॼु शहर वञी ॾाज वठी थो अचां। जेको असांजो हाल आहे। पर अदा, मां त चवां थी कर्ज़ खणण जी का बि ज़रूरत कान्हे। तो वटि जेके रोक पैसा आहिनि न, उन्हनि मां ई तूं ॾाज वठी अच। हा दी, मां कर्ज़ कोन खणंदुसि। तूं अॼु वञी कुंवार खे वनवा में बियारे अच। बस दुआ कर त खैरन सां सादगी सां निकाह थी वञे ऐं कुंवार खे घर वठी अचो। अदा, तोखे की ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे छा भला? न दी, को बि ख़ौफ़ न आहे। हुन लाइ तूं परेशान न थियो। चाचा, मीर शादी पियो करे ऐं ॿिनि ॾींहंनि में मीर जो निकाह। जीअं ई मीर मुंहिंजे पुट जी शादी बर्बादी में मटाए छॾी न, ईअं ई मूंसां ॾिसजांइ, मां मीर जी शादी मातम में मटाए छॾींदुसि। न बाबा, तव्हां इहो ज़ुल्म न कजो। असां माठ करे वेही रहूं ऐं हू असांजे मथां ज़ुल्म कंदा रहे। अमा, पोइ बसि चूड़ियूं पाए घर वेही रहूं। तूं ॿुधा मूंसा, छा कजे? चाचा, मीर मुंहिंजे घर खे बर्बाद कई, पोइ हिन मीर जे घर खे आबाद करण कीअं ॾींदासीं? इहो मां बि ईअं ई थो चाहियां। जेसे ताईं ज़ालिमनि खे मुंहुं तोड़ जवाब न ॾींदासीं न, जेसे ताईं हो कोन मुड़ंदा, हणंदासीं बूथ वारा मोचड़ा, तॾहिं सुधरंदा। असांजे घर खे बर्बाद करण में नवाब खान जो हथ आहे, पोइ हुन जो पलांदो तव्हां ॿिए खां छो पिया वठो? राणी, तूं हिन ॻाल्हि खे कोन सम्झंदी त असांखे कंहिं कंहिं बर्बाद कयो। दरिया खान, नवाब खान के तव्हां कॾहिं बि माराए नथा सघो। तव्हां सभिनी जी भलाई हिन में आहे त नवाब खान सां ठाह करे छॾियो। चाचा, नवाब खान सां ठाह ई असांजो मौत आहे। दरिया खान, इन जो मक़सद तव्हां नवाब खान सां ठाह करण वारा न आहियो। सोचो था चाचा। जी मूसा, बख़्शल खे मूं तरफ़ मोकिलियो अथई, उहो तो तरफ़ निकिरी आयो आहे। तूं काॾे बि न वञजांइ, पोता कदे वे। मां ई बख़्शल ॿई तो वटि अचूं था। कोई काॾे कम सां हलणो आहे। मां इंतज़ार थो कयां। अचो अचो तव्हां। छा सोचियो अथई मूंसा? मीर जी खुशियुनि खे मातम में मटाईंदे जा न। चाचा, दरिया खान वारनि जो ज़ोर आहे त मीर जे ख़िलाफ़ मां को बि क़दम न खणां। वरी बि मां उन्हनि सां सलाह करे तोखे ॿुधाईंदुसि।
जे मीर मथा हला कयो न त मूंखे ज़रूर ॿुधाइजो। जे मूंखे न ॿुधायो न कौन बख़्शींदो सांव। ज़रूर चाचा, तव्हां असांजा वॾा आहियो, तोखे ज़रूर ॿुधाईंदो। वो मूंखे इजाज़त ॾे, मूंखे शहर वञिणो आहे, ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे चाचा, तव्हांखे इजाज़त आहे। बख़्शल बि अचण वारो आहे, मां हुन सां निकिरी वेंदुसि, बाक़ी अहवाल राति कंदासीं। मूंखे इहो त ॿुधायो, आख़िर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? ईअं अॻवा करे आयो जीअं मां धाड़ेल हुजां। तोखे तुंहिंजे ॾोह जी राति ख़बर पवंदी त तो केतिरा ॾोह कया आहिनि, सम्झी? संतरी, तू इन्हें ख्याल रख, मां थाणे ते हलाए थो। तोखे इजाज़त आहे, तूं हल भली। एॾो ज़ुल्म चङो नाहे। तो मथां ज़ुल्म एॾो कोन था कई, तूं माठ कर वे। सालणे कुड़ो मिंट दे हाला वाले मारी उठांग झोंपड़ी दो किदे बि वनी तकड़ो तकड़ो उलण वञा तो वना ते बचुल जी भेण आहे न मूमल, उनखे ॿुधो त वना में था विहारन। मीर ने भागे के ॾिनी अथनि, सो वना में शरीक थियण थो वञा। ॻाल्हि ॿुध सालणे, रनुनि जे राग में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? मर्द थी मर्द जे वींदे न ज़िंदा वापसि कोन ईंदे। हाशू बंदूक खयूं वेठो आहे। हा, भोग त कोन थो करी न। अरे बाबा, क़ुरान में तेमो सही तो ॿुधाए। मार पैसे इन्हनि मां त फासी आऊं, मस मस ली में मां जान छुटी आहे, वरी इहो हाशू कंध में लॻी वियो। बचुल खे त आज़ादी कोन कंदा। ॻाल्हि ॿुध भला, भित जे ॿाहिरां वञी बचुल जो मिठड़ो आवाज़ ॿुधा, सेहरा ॿुधा। इत्तेफ़ाक़ न हाशू में निकिरी पए ऐं भित जे ॿाहिरां ॾिठई ठका गोली थी ॾे, हिकिड़े कन खां निकिरे ॿिए कन मां धू थी वेंदई। हा, पोइ मन अॼु प्रोग्राम कैंसिल कयो। टोटली प्रोग्राम कैंसिल कर। हाणे हिकिड़ो कमु कर, मर्दनि वारो कमु कर। जीअं मां थो कयां न, घर में वञ, मखणे जे मथां डंडो आहे, घर खां कढी दे। अरे ॾे घर तुंहिंजो, तूं ईअं थो लादवा लॻो थी जीअं धोबी का कुता, न घर का न घाट का। हा, इहो आड़ो अथनि ते वॾा वसीला हलाया अथमि, पर निभागा निकिरी नथा। जहिड़ी मुंहिंजी भेण तेड़ो मुंहिंजो भेणी हो। पर यार हेॾे वञण ॾींहुं हा मारे छॾी ही थियूं बंदूकूं। हाँ, वापस वञ, वापस वञ। कर ख़बर है? बाबा साईं, मीर शादी पियो करे वे। शादी तो करे? मीर मूसा के मौत जे मुंह में मोकले पाण लाऊं लांदो। छा मूसा या शादी थियण ॾींदो? बाबा साईं, मूसा ऐं मीर पुराणा यार आहिनि, थी सघे थो त मूसा मुड़ी वञे। रघु इहो रिश्तो मीर वरितो किथां आहे? कासो त अथई? बाबा साईं, हाशू जी भेण सां निकाह पियो करे। हाशू जी भेण सां? हाशू ऐं मीर जो ठाव कराए थी? थी सघे थो त हाशू ऐं मीर में नवाब खान ठाह करायो हुजे। जेकॾहिं हाशियूं सां गॾु मीर बि नवाब खान जो साथ ॾिए थो न, त पोइ त नवाब खान जी ताक़त अञा वधी वेंदी। इन मीर जे त दीन धर्म जी मूंखे ख़बर ई नथी पए। कॾहिं नवाब खान जे बगल में थो वेहे, कॾहिं वरी हुन सां बगावत करे मूसा जो तो साथ ॾे। कल कलो को ॾींहुं आहे त मीर ऐं हाशो जा हथियार हिक ॿिए जे साम्हूं आहे। पोइ इहो ठाह कीअं थियो? जॾहिं त मीर मूसा खे आज़ाद कराए उन सां हिकु भेरो गद्दारी करे चुको आहे। हाणे वरी अकबर मीर करे थो शादी। जेकॾहिं नवाब खान वाकई नेक नियती रखे थो, मीर जी शादी ख़ैर ख़ैरियत सां थी वेंदी। पर जेकॾहिं इन शादी में को ॾिफेड़ पवे थो त पक सम्झ अकबर, कोई सुरहाना पक सम्झ अकबर त इहो नवाब खान मीर खे मूसा जे ख़िलाफ़ ई इस्तेमाल करणु चाहे थो।
आदरू बख्शल मूं वटि अञा नाहे पहुतो। मूं 2-3 चकर बख्शल जे नंबर मिलाइण जी कोशिश कई आहे, पर वो नंबर बि बंदि थो मिले। निभागो अलाए काॾे। तूं किथे आहीं? मां बहावल जे ॻोठ जे ॿाहिरां आहियां। तूं गाॾी काहे निकिरी अच, मां बि 2-3 विखूं अॻिते अचां थो। ठीकु आहे मूंसा, तूं असांजे ॻोठ जे रस्ते सां अच, मां ओॾे अचां थो। जल्दी पहुचण जी कर गुरु। बख्शल एॾो लापरवाह थो करे, पोइ इहो पंहिंजो नंबर बंदि करे काॾे निकिरी वियो। ॾिसांसि थो। तव्हांजो कमु थी वियो आहे, उहे कंहिं वक़्तु हमरा सां मिलंदो। हुन सां हींअर ई मिलूं था, पर मूंखे ॿुधाए त सजावल जो छा? सजावल ॾाढो ॾुखियो मल आहे। उन जे अॻियां पतो उछलायो अथमि, पर अञा वरंदी नाहे मिली। सलीम जे क़त्ल जो पूरो शक तो मथां अथसि। इन करे जेतिरो जल्द थी सघे हिन सजावल खे मुठ में काबू कर, न त पासो वठी कंदुई तो पूरो। सजावल खे मुठ में बंदि करणु ॾाढो ॾुखियो आहे नवाब खान। मां हिन मसइले खे हल करे वठां, पोइ हिन सजावल जो बिलो मां तोखे करे ॾींदुसि। पोइ भला हमरा सां मिलो था? नवाब खान, हमरा जी महिरबानी ॾाढी भली कई आहे, तव्हां ॾिसो त सही। हा करो। अदा अॼु ख़ैर सां तुंहिंजी कुंवार वना में वेही रही आहे। बाक़ी बचा 2 ॾींहं, 3 ॾींहं सुबुह जो उनखे निकाह विझी घर वठी ईंदासीं। हा दी, खुदा कंदो त इहे 2 ॾींहं बि ख़ैरनि सां वेंदा गुज़र। मूमल तोसां शादी करण जा वॾा ख्वाब ॾिठा हुई, नेठु उहे पूरा थी वियसि। हा दी, खणी जो मुंहुं सिर्फ़ मूमल खे चाहियो, पर मूमल मूंसां बेपनाह मोहब्बत कंदी। मूमल जी दुआऊं क़बूल थी वयूं आहिनि अदा। मूंखे त एतबार ई नथो थिए त आशू इन रिश्ते लाइ राज़ी थी वञे। अदा ॿाहिरि केतिरा बि सख़्तु छो न हुजनि, पर भेणुनि जे अॻियां मेण बणिजी वेंदा आहिनि। सही थी जीअं थी, भेण जो रिश्तो ई अहिड़ो आहे। शायदि तोखे ख़बर न हुई त जंहिं बि मूंसां दुश्मनी कई उहो मारियो, पर मूंसां जा भाग भराइण जो हर दफ़े बचियो थो वञे। इन करे मूं सोचे छॾियो आहे त मूंसां जे सभिनी दोस्तनि खे पहिरियां माराईंदुसि ऐं पोइ हथ विझंदुसि मूंसां। मूंलाइ छा हुकुम आहे नवाब खान? हिन गदरात जो सजावल जे ॻोठ जे ॿाहिरां वठी वञी ऐं हिन जे खून जो केस सजावल ऐं मूंसां जे मथां हणी छॾियो। नवाब खान, इहो सरासर मूं मथां ज़ुल्म था कयो, जॾहिं त मूं तव्हांखे को बि नुक़सानु नाहे पहुचायो। तुंहिंजी उहा औकात ई कान्हे का नवाब खान खे नुक़सानु पहुचाए। हा, बाक़ी जेकॾहिं तूं मूंसां जो साथ न ॾींहुं कुझु वक़्तु ज़िंदा रही। असां साहब हुकुम कयो साईं। अॼु राति सजावल जे ॻोठ जे ॿाहिरां हिन जो लाश मिलण ऐं हिन कम जा तव्हांखे मां पूरा 15 लख तव्हां पैसा तयार करे रखिजो, सुबुह जो अची खणी वेंदुसि। बाक़ी हिन जो लाश सुञाणप जे लाइक़ न रहंदो। साहब, अॼु राति हिन जो शिकार थींदो, पोइ त ॾाढो मज़ो ईंदो। कुतो गो चङो। हा सोजरा, अॼु हिन जो शिकार कंदासीं। घणो ई जी चुको आहे, हाणे मौत जो मज़ो चखे। मां हिन घर जी ख़ुशियूं त वापसि नथो आणे सघां, कोशिश कंदुसि त मुंहिंजे करे हिन घर ते वधीक मुसीबतूं न अचनि। हू मालिक ॾिसे थो, जेके तो ज़ुल्म कया आहिनि उन जो कफ़ारो असांखे ई अदा करणो थो पए। मां तुझे पीड़ा खे समझा थो तुंहिंजी पीड़ा खे, पर तोसां जेको ज़ुल्म थियो आहे उहा करण वारी तुझे साम्हूं वेठी आहे। जेकॾहिं तूं पाण ते कयल ज़ुल्म जो हिन खां बदिलो वठणु चाहे त मां तोखे न रोकींदुसि।
वठी सघीसि। अजय ॼण तां त मुंहिंजी दिलि बि खॼी वई आहे। मुंहिंजो ॿियो चक्कर घर बर्बाद थियो आहे। जेकॾहिं तूं मूंखे मारणु चाहीं न त मुंहिंजो खून अॼु तोखे माफ़ हूंदो। मूंसां मालिक सां इंसाफ़ कंदो। जंहिं ज़ुल्म कया आहिनि इन खां पाणी अलाह सां हिसाब वठंदो। आशू जेकॾहिं मूंसां धमकी ॾिनी आहे त पोइ हू कोन मुड़ंदो। इन करे अॼु राति पहिरियों सख़्तु करे छॾियो। जीअं मूंसां ॻोठ में दाख़िल थिए न ज़िंदा वापसि न वञे। इहो ई थींदो सरकार। जेकॾहिं मूसा आयो न त असां हुनखे ज़िंदा वापसि कॾहिं कोन छॾींदासीं। मीर हिन कम में लापरवाही कंदो छो त हू सोचींदो हूंदो त मूंसां ठली धमकी ॾिनी आहे, कुझु कोन कंदो। पर मीर खां वधीक मूसा खे तव्हां सुञाणो था। सरकार मीर बि हाणे मूसा खे सम्झी वियो आहे ऐं उन बि इहा ई ॻाल्हि कई हुई त मूसा गंद ज़रूरु कंदो। बाबा साईं असां माशू सां गॾु आहियूं। जेकॾहिं मूसा आयो त उन ज़िंदगी जी आख़िरी राति हूंदी। जीअं ई मूंखे मूसा नज़र आयो न त उनखे सिधियूं गोलियूं हणंदासीं। अॼु खां पोइ शादी में बाक़ी 3 ॾींहं आहिनि। इन दौरान का बि लापरवाही न थियणु घुरिजे। मां सूबेदार खे फोन करे मूसा जे पोयां बचे थो छॾियांसि। हिकु तरफ़ सूबेदार मूसा जो सुकून बर्बाद कंदो त ॿिए तरफ़ तव्हां ऐं मूसा सोचींदो रहिजी वेंदो त हुन दुश्मनी कई आहे त कंहिंसां कई आहे। सरकार जेकॾहिं मूसा हेॾां जो रुख न कयो न त पोइ मां अधी जी शादी खां पोइ मां मूसा जे पोयां पवंदुसि ऐं मूसा जो लाश मां तव्हांजे कदमनि में आणींदुसि। छो त ध्रुव बख्शल खे तो मूं तरफ़ मोकिलियो ऐं बख्शल मूं ताईं कोन पहुतो। इन मां तूं छा थो सम्झी? थी सघे थो उनखे को ज़रूरी कमु थियो हुजे। ध्रुव जेकॾहिं बख्शल खे कमु थी पवे हा त बख्शल फोन करे मूंखे ज़रूरु ॿुधाए। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त बख्शल वाट तां खंभिजी वियो? हा ध्रुव मूंखे पूरी पक आहे। नवाब जे इशारे ते इहो कमु सूबेदार असद जो ई आहे। बख्शल खे गिरफ़्तार कराइण में नवाब खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? नवाब खान जो को त मक़सदु हूंदो न ध्रुव। बख्शल खे छो ऐं छाजे लाइ गिरफ़्तार करायो अथसि इहो सोचणो पवंदो। थी सघे थो त बख्शल खां इहो मालूम कनि त असां छा करण वारा आहियूं। ध्रुव मूं सिधी धमकी ॾिनी आहे मीर खे। अहिड़ी का बि ॻाल्हि लिकियल कोन्हे जेका हू बख्शल खां पुछा कई। पोइ पक सम्झ मूसा तुंहिंजे दोस्तनि खे गुम करे तुंहिंजी ताक़त खे कमज़ोर कयो पियो वञे। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे ध्रुव। नवाब मूंखे अकेलो करे मारणु चाहे थो पर इहो नवाब जो ख़्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। यार सतजी त वीचारो बख्शल वियो। हाणे तूं ॿुधाए त उनखे आज़ाद कीअं कराई? ध्रुव सूबेदार न तुंहिंजी ॿुधंदो न ई वरी मुंहिंजी। कुझु ॾींहुं विहारे बख्शल मां हथ कढंदा। बाक़ी इहा पक सम्झ बख्शल खे मारींदा कोन। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।